नाज़रीन, थाणो बोला खान मां घनश्याम दास सावनानी जी रिपोर्ट मुताबिक़ वज़ीर आला सिंध जे सलाहकार बहाली खाते जे सूबाई वज़ीर ज्ञानचंद निसरानी जी ख़ासि हिदायतुनि ते रिहेबिलिटेशन डिपार्टमेंट पारां 12 ॾींहनि ते बि फ्री मेडिकल मोबाइल अस्पताल जे 2 यूनिटनि ॻोठ बचल ख़ासि किली यूसी मॉल तालको थाणो बोला खान में फ्री मेडिकल हेल्थ यूनिटनि इलाज ऐं टेस्टूं कयूं। टोटल पेशेंट 85 मेल यूनिट 19 फीमेल यूनिट 37 ब्लड टेस्टूं 5 कयूं वयूं। 29 अल्ट्रासाउंड 2 एक्सरे 0 ECG 0 रिफेयर पेशेंट 2 कारीसाई मलेरिया शुगर ऐं ॿियूं टेस्टूं पिणु कयूं वयूं। ॻोठ बचल ख़ासि किली जे रवासुनि वज़ीर आला सिंध जे सलाहकार बहाली खाते जे सूबाई वज़ीर ज्ञानचंद निसरानी जो शुक्रियो अदा कयो। हिननि चयो त अॼु असांजे ॻोठ बचल ख़ासि किली में फ्री मेडिकल अस्पताल मोकिली आहे, जंहिंमें महांगियूं टेस्टूं फ्री में कयूं वयूं, फ्री में दवाऊं ॾिनियूं वयूं, फ्री में एक्सरे थिया, अल्ट्रासाउंड थिया, ECG थी। वज़ीर आला सिंध जे सलाहकार बहाली खाते जे सूबाई वज़ीर ज्ञानचंद निसरानी साहब जा तहे दिल सां थोराइता आहियूं जे असांखे इलाज जी सहूलियत मुहैया करे ॾिनी।